अस्सलाम वालेकुम दोस्तो, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं आहे जेको सो कासिम शाह कुआड़े जी मज़ार आहे ऐं इन सां भरिसां ई मस्जिद आहे ठहियल। ऐं ही तव्हां रश ॾिसो पिया, सभु रश ॻाइण ते आहे। ही छोकिरा घुराया अथनि डांसर, ही मस्जिद जो थलो आहे, मस्जिद जे थले ते डांस पिया कनि, नचनि पिया। ही बाबा अलाह जो घरु आहे, हिते मस्जिद इबादत लाइ हूंदी आहे, क़ुर पाक जी तिलावत लाइ हूंदी आहे, अलाह जी वॾाई बयानु करण लाइ हूंदी आहे, नचण कुॾण लाइ न हूंदी आहे। हीअ मस्जिद अलाह जो घरु आहे ऐं बेख़लाक़ी आहे तमामु हिननि जी घणी। हिननि जी दिलनि में ईमान ई कोन्हे। जेके बि वेठल आहिनि सभई तव्हां ॾिसो पिया, ही टोटल वेठा आहिनि। ही ॻाइण वॼाइण पियो थिए हिते, ही नचनि कुॾनि पिया। सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत थी कजे इन जी। हिन माण्हुनि में ज़रे जो शहूर न आहे, बेख़लाक़ आहे, ना लत हुजे हिननि ते। मस्जिद थलनि ते नचणु थींदो आहे, कुॾणु थींदो आहे, डांसूं थींदियूं आहिनि, ॻाइणु थींदो आहे। ही डांसूं पिया कनि, नचनि पिया, कुॾनि पिया। ये मज़ार आहे टंडो आदम लांडी रोड, लॻ माणक थईम, कासिम शाह कुआड़ो।